पदरी शाबान जी रात जागी गुजारियो इन में का खास इबादत हदीस बाग जे तरफ का मुकर्रर थियल ना है त का हिन तरीके से इबादत कजो या हिन तरीके से नफिल पढ़जो तवा के जेड़ी इबादत ना अचे प्या कयो तवा तवा सदकात कयो गरीबन जी सार लहो तवा इबादत कयो लेकिन अल्लाह जल जलालू खां दुआ कबूल करायण रब के मनायण जा ब गुर तवा के दसे तो छजाव ब गुर तवा के दस्या तो ओए याद कजो एक पांजे माओ पी खां माफी वठजो मता का कोताही थी वई हुजे पंहिंजे माउ पीउ खां बख़्शिश जहान छॾे या तुंहिंजे कब्रनि ते वञिजो उन खां उते माफ़ी वठिजो हू माफ़ कंदो त हू रब बि माफ़ कंदो हिननि न बख़्शो त अल्लाह कोन बख़्शी पंहिंजे अबे अम्मा खां माफ़ी वठिजो यारो उनके नाराज़ न कजो खुश कजो उन्हनि खे हिकिड़ो तरीक़ो इहो हिकिड़ो गुर अथव इहो ॿियो गुर ही आ तव्हांजे पाड़े में के ग़रीब हुजनि त पहिरां उन जी सार लहजो यतीम आहे उनजी सार लहजो हथ शफ़क़त जो मथां घुमाइजोसि उनके खर्ची कराइजो उनके खाधो खाराइजो जेको घर में तैयार कयो अथव तोहफ़े हदिये तौर एहसान तौर न त मूं तो थोरो कयो आहे न ही मुंहिंजो हदियो आहे तोहफ़ो आहे तूं क़बूल कर हदियो कबूल कराइजोसि ओ गरीब जी दिल राज़ी थी वई मालिक राज़ी थी पवंदो वो जेको घुरणो थो सो घुरंदा वञोसि वो मालिक ॾियण वारो आहे हुनजे खज़ाने में का कर नाहे का खोट हुनजे खज़ाने में नाहे अल्लाह करीम ऐं सखी आहे अल्लाह ताला सभिनि जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए हाज़िर सम्झ दुआ कयूं